अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ख़बरनि जो सिलसिलो जारी है। पाण ख़बर शामिल कंदासीं। शहदादकोट खां रिपोर्ट करे रहियो आहे सिकंदर अली लेगारी। पीपीएमपीए मीर नादर ख़ान मक्ती तालका अस्पताल शहदादकोट जो दौरो कयो, जिते ॿारनि लाइ क़ाइम वार्ड जो इफ़्तिताह कयो। इन मौक़े ते पीपीएमपीए मीर नादर ख़ान मक्ती मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त शहदादकोट तालका अस्पताल सिंध ऐं बलोचिस्तान जे बॉर्डर ते क़ाइम हुजण करे वाहिद आहे जिते मसइला वधीक ऐं वसाइल घटि आहिनि। इन लाइ मां पंहिंजे पार्टी वारनि खां मुतालबो कंदे घुर कंदुसि त तालका अस्पताल शहदादकोट में मरीज़नि जो अंग वधीक हुजण करे बजट में वाध करे माहिर सर्जन ऐं दिलि जे बीमारियुनि जे वार्ड जो शुबो क़ाइमु करे ट्रामा सेंटर खे हलाइण लाइ बजट ॾिनी वञे। सदस्य जो चवणु हो त शहदादकोट में दिलि जो शुबो न हुजण करे केतिरा ई माण्हू लाड़काणे वेंदे रस्ते ते फ़ौत थी वञनि था। इस्पताल जी बिल्डिंग जो नाक़स कमु कंदड़ ठेकेदार खां ॿीहर कमु करायो वञे ऐं बेतरफ़ सूमर खां थींदड़ पोलियो मुहिम लाइ रैली कढी वई ऐं पीपीएमपीए मीर नादर ख़ान मक्ती इस्पताल में ॿूटो पोखे वणकारी मुहिम जो आगाज़ कयो। इन मौक़े ते DHO डॉक्टर ज़ुल्फ़कार तुनियो, THO डॉक्टर मोहम्मद सिद्दीक़ खुआवर, डॉक्टर रियाज़ भुट्टो ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ।